नाज़िक काज़ी अहमद पुलिस मुक़ाबले में कफ़ोरू खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। तफ़सील मालूम कंदा गुलाम हैदर उनड़ खां। गुलाम हैदर, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, काज़ीमन बाईपास ते ॾोह जे इरादे सां बीठल फोरू ने पुलिस मोबाइल पोइ मुक़ाबिलो, जंहिंजे नतीजे में हिकु फोरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। SHO असगर अली तुंहिंजो मीडिया खे ॿुधायो त राति देर सां बाईपास ते पुलिस मोबाइल गश्त करे रही हुई त उते ॾोह जे इरादे सां बीठल फोरू पुलिस जे मथां फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिंखां पोइ वधीक नफ़री तलब कई वई। फायरिंग जी ॿिए वक़्त में हिकु फोरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे। पोइ ॿिया फोरू फरार थी विया, जंहिंजी ॻोल्हा जारी आहे। फोरू जी सुञाणप तोड़ शहर जो रवासी ज़फ़र हुसैन वास्तो हणो तोड़ थी आहे। फोरू जे रिकॉर्ड चेक कयो पियो वञे, केतिरे केसनि में चोरियुनि फोरुनि में मुलवस आहे। ॿिए तरफ़ घुर्बल आहे। ॿियनि जो रिकॉर्ड, ॿियनि ज़िलनि मां रिकॉर्ड चेक कयो पियो वञे। फोरू वटां पिस्टल ऐं गोलियूं बरामद कयूं आहिनि। जी गुलाम हैदर, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।